बदीन में रिपोर्ट कर रहा है अल्ताफ़ मेमण। बदीन नाजात तंजीम शागिर्द तंजीम निशात जमात लोहारी शरीफ ज़िले बदीन तरफ़ां बराए साल 2026 जो ज़िले बदीन के 10 यूनिटन जो पहिरियों दौरो ज़िले सदर नबीबुल्ला कोरेजो की सदारत हेठि थी गुज़रियो, जंहिंमें नवां उहिदेदार चूंडिया विया। विज़िट दौरान ज़िले बदीन के 10 यूनिटन ऐं ज़िली इदारनि जी साल 2024 खां 25 जी पुरानी बॉर्डन के टोड़े साल 2026 जी नई बॉर्डन जो ऐलान किया वियो। यूनिट लोहारी शरीफ जो सदर शम्स मसला कीरियो, यूनिट सिटी बदीन जो सदर अब्दुल्ला जुनेजो, यूनिट नूर मोहम्मद कोरेजो जो सदर नूर मोहम्मद कोरेजो, यूनिट बानो कोरेजो जो सदर मियाँ बख्श कोरेजो, यूनिट तलहार जो सदर मोहम्मद आबिद टालपुर, यूनिट खान साहब अब्दुल रहमान जो सदर असकर कोरेजो, यूनिट रोशनाबाद जो सदर कामरान, यूनिट करशन कूली जो सदर रमेश ऐं ज़िले बदीन तरफ़ां 2 नवां यूनिट खोलिया विया। यूनिट गोस बख्श कॉलोनी ऐं यूनिट इमामवा गोस बख्श कॉलोनी जो सदर अब्दुल रहीम जुनेजो, इमामवा जो सदर काशिफ कोरेजो ऐं यूनिटन जा ॿिया उहिदेदार चूंडिया विया। उन सां गॾु निशात ज़िले बदीन जे ज़िली इदारा वर्किंग कमेटी जी बॉडी साल 2026 जो चेयरमैन सज्जाद जुनेजो ऐं ॿिया उहिदेदार चूंडिया विया। उन सां गॾु पुराणी बॉडी जा रिकॉर्ड चेक ऐं ऑडिट कया विया। हिन विज़िट जी कार्रवाई ज़िले जनरल सेक्रेटरी सत्तार बख्श कोरेजो जिन हलाई ऐं ज़िले नायब सदर ॼाम फिरोज़ उनड़, ज़िले जॉइंट सेक्रेटरी इमरान अज़ीज़ टालपुर, ज़िले फिनांस सेक्रेटरी अब्दुल अज़ीज़ जुनेजो, ज़िले प्रेस सेक्रेटरी मोहम्मद फराज टालपुर ऐं यूनिटन जे मेंबरनि भरपूर शिरकत कई। ज़िले सदर नबीबुल्ला कोरेजो सदारती ख़िताब में चयो त बदीन ज़िले जे पासमंदा इलाक़नि खे तालीम ज़रिए ई अॻियां आणे सघिजे थो। उन्हीअ जे लाइ असांखे बहितरीन ट्यूशन सेंटर ऐं मुख़्तलिफ़ टेस्टुनि जी तयारी जे लाइ कोचिंग सेंटर पिणु क़ाइमु कया वेंदा ऐं शागिर्दनि खे कैरियर जे हवाले सां कैरियर काउंसलिंग जा लेक्चर ॾिना वेंदा। उन सां गॾु शागिर्दनि खे कमीशन जहिड़ो कि PCS ऐं CSS लाइ बि तयारु